दोस्तों, शाला खुश आया दोस्तों मां अॼु तमामु घटि सब्जी यहाँ रेडी थे। ही अंग्रेज़ी पालक, वरी हीअ सिंधी पालक, हू सरियां जो साग, हीअ पली ऐं मुंहिंजी अॼु जेको आहे सो घेटनि में मां खपाईंदुमि होका ॾींदो। हीअ मुंहिंजी रेडी। अॼु सुबुह जो बि तमामु ज़बरदस्त बरसाति पई, पर बरसाति ख़तमु थी वई ऐं हाणे मां हिन घेटनि तरफ़ ईंदुमि होका लॻाईंदो। तो जेकी बि पोजीशन थींदी मां तव्हांखे ॿुधाईंदो रहंदुसि। महिरबानी। अवा ख़ैरा भाऊ जन ॾिसो था मथे था कमु कनि मज़ूरी। टिमाड़ आहे न, इहा टिमाड़ आहे इहा। ऐं सुबुह सुबुह जो वीचारा मज़ूरी कनि था। हर कोई मज़ूरी करे थो, मां बि मज़ूरी कयां थो। हा 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 खाओ, पालक वणंदी आहे कुकड़नि खे। खाओ। ॾिसो था मथे कमु थो हले टिमाड़ ते ऐं पाणी कीअं थो तेज़ अचे। VIP फर्श थो धोपिजे शायदि। सुबुह सुबुह सवेरे बरसाति पई, मींहुं पियो हुयो, रोड वोड पिसिया पिया आहिनि। मौसम VIP थी वियो आहे। वण ॾिसो सावा थी विया आहिनि। आसमान ते जुड़ आहे अञा हल्को हल्को। गर्मी बि अॼु गर्मी आहे यार। अॼु मौसम त VIP थी वियो आहे। मानो कर पली बि लही वई। हाँ पली कॾो कल्ह थी वई आहे। कॾो कल्ह थी आहे। ॿियो ख़ैरु आहे न? तव्हां छा था कयो अॼुकल्ह? मां हेॾे ई आहियां सिक्योरिटी में। सिक्योरिटी में। सही आहे, कमु हले थो न? हाँ हाँ शुक्र आहे। मिड़े रोज़ी हुजे। रोज़ी हुजे, रोज़ी बसि रोज़ीअ सां कमु हुजे बसि। कीअं थो हलाए पली? पली अचो ॾिसो त सही। पली मां खे काफ़ी आहे। विझां वञा विझे 2 दाणा। 10 दाणा न, 10 दाणा थो विझां, अञा 20 दाणा थो विझां। सही आहे, ख़ुशि हुजे। बाबा में लॻनि थी भाऊ। जेके वणनी ॾे मसलो न आहे। ॿुधाए घर किथे अथई? होॾे अॻिते हिन पासे घर मुंहिंजे हिन घिटीअ में वेंदे, हिन घिटीअ में हुन आख़िरी घिटीअ में वेंदे त कुंड। दोस्तों ग्राहक ईंदा था वञनि ऐं मां बि घिटियुनि में घुमंदो थो हुतां ऐं हिन सिधी सिधी घिटीअ ॾांहुं मां आयो आहियां। ऐं हाणे जेको आहे सो आहिस्ते आहिस्ते ही जेके सभु घर आहिनि हितां होका ॾींदो, सभु माना ही लताड़ींदो। पोइ वरी जेको आहे सो माल मुंहिंजो ख़तमु थींदो इंशाअल्लाह। ॿियो चाचा ख़ैरु आहे? ख़ुशि आहे? तबियत सही आहे? हे चाचो ॾिसो था, हे बि पोरियो थो करे ऐं उमिरि जे हिसाब सां सम्झे थो त ॼंगू हलाइणु, जिस्म मां पघर कढणु बहितरु आहे। नंढे में नंढे कारोबार में जॾहिं तव्हां हथु विझंदो न, दिलचस्पीअ सां हुन सां इश्क़ रखंदव, प्यारु कंदव, त यकीन कयो 2-3 ॾींहंनि में तव्हांखे 2-3 ॾींहंनि में रिज़ल्ट बि मिली वेंदो ऐं तव्हांखे मज़ो बि अचणु लॻंदो। ही भाऊ ॾिसो बेपली वती आहे। हाय हाय अॻिते अबा छा थियो वरी? फ़ौज खे वतियूं थो अचे? हितां ई वठी वञा खामा का पंधु की एॾो। अॼु तव्हांखे सिॼु ॾेखारियां ऐं पंहिंजो मुंहुं बि ॾेखारियां। ॾिसो पघर जिस्म तां निकिता आहिनि, मज़ो अची रहियो आहे। ऐं जॾहिं हवा जो झोटो लॻे थो, मुंहं खे लॻे थो त पोइ वाह जो मज़ो थो अचे। हा हा वॾो मज़ो ईंदो आहे जॾहिं निंड ईंदी आहे। वॾो मज़ो कंदो आहियां। हीअं वाक़िफ़त बि थी वई आहे, माण्हू सुञाणनि बि अथा। ऐं पैसा कमाइणु ज़िंदगीअ में आसानु आहे, पर जेको माण्हू कमाए थो न, उहो तमामु मुश्किल आहे। छो जो माण्हू तव्हांजो किरदारु ॾिसंदो आहे, तव्हांजी सोच ॾिसंदो आहे जॾहिं मिलंदो आहे तव्हां सां, ऐं तव्हांजो करेक्टर ॾिसंदो आहे। पोइ इहो जॾहिं तव्हांजो थी वेंदो आहे न, उहो माण्हू जंहिंखे तव्हां कमाईंदा आहियो, पोइ तव्हांजी शख़्सियत ठहंदी आहे। सो माण्हू कमाइजनि, पैसा पाण अची वेंदा।
सॾु थियो आहे साम्हूं वञूं भाऊ किराने वारे सॾु कयो आहे महिरबानी ही भाऊ जी वञी बि भाऊ किथां जा आहियो शिकारपुर जा भाऊ जा किराने स्टोर वो भी पंहिंजो सिंधी आहे चाचे बे वरदान चाचा ख़ैरु आहे न असां बि हाणे अॻिते रेडी कढंदासीं हवा महिरबानी हाँ दोस्तों गर्मी जो टेम्परेचर वधी वियो आहे मां पंहिंजी फ़ोन बंदि कंदुसि हीउ मुंहिंजो आहे यार आकाश बुरड़ो कमर जो आहे हयो अथई रेड़ो टमाटनि जो मिर्च ॿियो छा रखियो अथई मिर्च ॿियो छा साई सब्जी लौकी मिर्च ऐं टमाटा है न हे काॾियो पटाटनि बसरनि वारो गर्मी में अच्छा हा पी बस मूंखे न ॾिनी आहे यार बोतल ॾिनी आहे मां ई पीआं थो सो मां पंहिंजी फ़ोन बंदि कंदुसि उम्मीद है तव्हां मुंहिंजे वीडियो खे पसंदि कंदा लाइक कंदा शेयर कंदा मुंहिंजे यूट्यूब जो चैनल आहे नज़ीर मेमण नाले सां वणेव त सब्सक्राइब कजो न वणे त मसलो